शामिल कंदा सखर में पुरस्कार नमूने फोत थियल जो लाश हथायो आहे। रेलवे क्वार्टर में पुरस्कार नमूने फोत थियल शख्स जो लाश मिलो। पुलिस मूजिब रेलवे पुलिस नव पिंड वारे इलाके में एक क्वार्टर में लाश हथ च आयो जैके अस्पताल मुंतकिल किया वियो। पुलिस बुधायो तो फोत थियल शख्स की सुञाणप न थी सकी आहे। खैरपुर वेझो बोरिंग जी खड में 19 वरे जे नौजवान जो लाश हथ कयो वियो। गोठ गाबर मेतलो में बोरिंग जी खड में वाहिद बख्श रिंद जो लाश मिलियो आहे। वारसन जो चवण आहे तो नौजवान जमीन ते वेल हो, समूरी रात घर न आयो। सुबह जो गोलाबद संदस लाश मिलियो आहे। पुलिस जो चवण आहे तो वाक़े जी कारण मालूम नाए थी सघियो। वधीक जांच जारी आहे। सगियो वेझो 50 वरे जे शख्स जो फसल में लाश हथायो। गोठ हुसैन बख्शी चंडवासी शेर मोहम्मद चंडे जो फसल में लाश मिलियो आहे। गोठाणे जो इतला बावजूद पुलिस न पहुती। लाश वाक़े वाले हंध फैल रहियो। इलाके वासियुनि जो चवण आहे तो फोती शख्स नशे जो आदी हो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। गोठाणनि जी इतला बावजूद पुलिस न पहुती। मधेजी वेझो यूसी अमरोट में 10 वरे जे नीगर के नांग कखे विदो। गोठ हाजी मोहम्मद परेलवासी नीगर आशिक अली पुट अख्तियार अली जतोई के नांग कखे विदो। जैबत वारसन नीगर के अस्पताल पहुंचायो। वारसन मूजिब अस्पताल में डॉक्टर न हुजण सबब नीगर के निजी क्लिनिक मुंतकिल किया वियो जिते डॉक्टरन नांग जो कखियल केस खणन का इनकार करे छड़ियो। उन्होंने सेक्रेटरी हेल्थ और डीसी शिकारपुर के अपील कई तो अस्पताल में डॉक्टरन और सहूलतन की खोट जो नोटिस वरतो वने। लाड़काने वेझो बिजली जो करंट लगन सबब मासूम नीगर फौत वियो। गोठ मारू बुरडो वासी नीगर नादिर अली पुट अली अहमद बुरडो बिजली जो करंट लगन सबब फौत वियो। अस्पताल इंतजामिया जरूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कर छड़ियो। फोती नीगर जो लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो। खैरपुर वेझो जहरीलो खाधो खाइण सबब हिक्की कुटुंब जा 10 घर भाती बेहोश थी विया। गोठ गफार शाह में जहरीलो खाधो खाइण सबब हिक्की घर जा 10 ॼणा बेहोश थी विया। बेहोश थियलनि में प्यारा, ज़किया, छुट्टण, सफिया हसन ऐं ॿिया शामिल आहिनि। बेहोश थी वियलनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो। बेपासी खैरपुर में गैस्ट्रो वबा की सूरत इख्तियार करे वही। गैस्ट्रो तेजाब तो अची न सघियो। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में वधीक 78 ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी चुका आहिनि। अस्पतालुनि में बेडनि जी खोट बरक़रार आहे। गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि में हसन, तैयबा, रेशमा, नसीबा, रोशन, आदिल, आमना ऐं ॿिया शामिल आहिनि। मुतासिरनि मूजिब अस्पताल में बेडनि जी खोट बरक़रार आहे जंहिं सबब ॿारनि जा वारिस ऐं अस्पताल अमलो ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। जोही ऐं काछे में बोडवारी सूरत हाल का पोइ गैस्ट्रो वबा तेजी से पकड़ने लगी। 6 वरे जो बाड़ो गैस्ट्रो के फौत थी वियो। गोठ कुंडी बबर में गैस्ट्रो पकड़ने सबब मासूम नीगर मंसूर पुट मोहिब अली फौत थी वियो जॾहिं त हिक हफ़्ते अंदर 6 ॿारड़ा मौत जो खाद बणिजी विया। रहवासियुनि जो चवणो हो त काछे जे बोडवारी सूरत हाल का पोइ रोड रस्ता बंद आहिनि जंहिं सबब हू मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण खां लाचार आहिनि। जोही काछे में बोडवारी सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ फौरी तिबी कैंप ऐं खाधे पीते जी शयुनि जी फरहामी खे यकीनी बणाइण जो मुतालबो कयो वियो आहे।
हैदराबाद में डॉक्टरन जी मुबैना लापरवाही सबब नारी फौत थी वई। वाटसन पारां लाश रखी डॉक्टरन खिलाफ एहतजाज कियो वियो। वाटसन इल्ज़ाम मणींदे ॿुधायो त डॉक्टरन पारां मुबैना ग़लत इंजेक्शन लॻण सबब संदन 17 वरे जे सुहूं सोलंगी फौत थी वई आहे। हुन चयो त 2 ॾींहं अॻु संदन नारी डॉक्टर खां बुखार जी दवा वरिती, जेका गुज़िरियल राति तबियत ख़राब थियण सबब फौत थी वई। हुन चयो त पुलिस पारां ओल्ड वहदत कॉलोनी में निजी अस्पताल हलाईंदड़ डॉक्टर खिलाफ कार्रवाई न करण ते ॻणती आहे। हुननि सिहत खाते जे आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त ॼाणायल डॉक्टर खिलाफ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद के कासमाबाद वाले इलाके में डॉक्टर जी मुबैना गफलत दौरान इंजेक्शन लगन सबब औरत फौत थी वई। कासमाबाद ओल्ड वेदत कॉलोनी में डॉक्टर जी मुबैना गलत इंजेक्शन लगन सबब नौजवान नारी फौत थी वई। कोटडीजी में बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ शहरीन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त मुहर्रम उल हराम दौरान बि इंतजामिया पारां पानी निकाली सबब समेत सफ़ाई सुथराई जा जोगा इंतजाम न पिया कया विया, जंहिं ते ॻणती आहे। हुननि चयो त शहर ऐं भरपासे में बरसाती पानी बीहजी वञण सबब रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। खबर शामिल कंदासीं। खानपुर महर में पुलिस पारां नौजवान मथां वेशाणी तशद्दुद खिलाफ हिंदू बिरादरी पारां धरणो हयो वियो। हिंदू मेघवार बिरादरी पारां ज़ख्मी नौजवान के साण करे ठिकराठो स्टैंड खां 5 गली चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस बि हिंदू सेठनि जे चर्च ते नौजवान विजय कुमार मथां वेशाणू तशद्दुद करे ज़्यादती कई आहे। हुन इल्ज़ाम हणींदे चयो त 62 हिंदू सेठनि पुलिस हथां नौजवान ते तशद्दुद करायो आहे। सख़्त तशद्दुद बैदि नौजवान घुमण फिरण खां लाचार बणियल आहे। खैरपुर में चूंडियल काउंसलर जी अगवानी में म्यूनिसिपल ऐं ज़िले इंतजामिया जे मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ॿुधायो त मुहर्रम उल हराम जे सिलसिले में अञा ताईं सफ़ाई सुथराई बाबति के बि जोगा क़दम न खया विया आहिनि। हुन चयो त मुहर्रम उल हराम दौरान सफ़ाई सुथराई न थियण खिलाफ इलाइक़े वासी सख़्त ॻणती जो शिकार थी विया आहिनि। हुननि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त खैरपुर ऐं भरपासे में मुहर्रम उल हराम जे सिलसिले में सफ़ाई सुथराई लाइ जोगा क़दम खया वञनि। कंदकोट में मुतासिर गोठाणनि पारां गोठाणनि ते हमलो करे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन कुदरतुल्ला मीराणी ऐं ॿियनि ॿुधायो त ॻोठ वाहिद बख़्श बजाराणी में जवाबदारनि घरनि ते फायरिंग कई हुई। गोठाणनि ॿुधायो त जवाबदारनि न्याज़ मीराणी ऐं ॿियनि जी फायरिंग सबब मासूम नीगर मोहम्मद बाकिर ऐं पहलवान मोहम्मद ईसा समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हुन ॿुधायो त जवाबदारनि न्याज़ अरशद वारिस अब्दुल लतीफ़ मीराणी ऐं ॿियनि खिलाफ केस दाख़िल कयो वञे, जेकी IG सिंध ऐं DIG लाड़काणे खां मुतालबो कयो त ॼाणायल जवाबदारनि खिलाफ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ठुल में बेदर्दी सां क़त्ल थी वियल मासूम नीगर जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ शहरीन ऐं वारसनि एहतजाज कयो। ए सेक्शन थाणे जद में बेदर्दी सां क़त्ल थी वियल नीगर सईद भट्टी जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ शहरीन ऐं सिविल सोसाइटी पारां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि चयो त 19 महीना अॻु हथियारबंदनि ए सेक्शन थाणे जे हद में सरेआम हथियारनि जूं गोलियूं हणी नीगर के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो हो। संदन चवणु हो त केस दाख़िल हुजण बावजूद मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मीरो खान में मुतासिर औरतुनि पारां पुलिस ऐं
बासरन जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ प्यारो मक्सी सां तालुक़ रखंदड़ खोसा बिरादरी जे औरतुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिर औरतुनि ॿुधायो त ज़िले इंतिज़ामिया संदन ज़मीन खे आबाद कंदड़ वाटर कोर्स वारे रस्ते ते ज़बरदस्ती रोड ठाराइण चाहे थी। हुननि ॿुधायो त रोड ठहण ख़िलाफ़ मुज़ाहिमत ऐं एहतजाज करण ते मीरो खान पुलिस संदन 50 खां वधीक माण्हुनि ख़िलाफ़ ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो आहे। मुतासिरनि औरतुनि IG सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त रोड जो कमु बंदि कराए संदन माण्हुनि ते मढ़ियल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। समारोह में वापडा पारां वादो बिल मोकिलण ख़िलाफ़ वापारियुनि ऐं शहरियुनि हथनि में बिजली जा बिल खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वापारी अफ़ज़ल ऐं ॿियनि ॿुधायो त वापडा अमलदार बिजली जे बिलनि में वाधू टैक्स लागू करे ग़रीब माण्हुनि खे परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। हुननि ॿुधायो त डिघी लोडशेडिंग बावजूदि हर महीने पाबंदी सां बिल भरिया वञनि था, तंहिं हूंदे बि बिलनि ते वाधू टैक्स लागू कयो पियो वञे। झंपीर में कोयले जी खाणियुनि जे बहाली लाइ सवे पोहरेतन झंपीर खां हैदराबाद रोड ताईं पैदल मार्च करे धरणो हयो। पोहरेतन जो चवणु आहे त कोयले जूं खाणियूं बंदि हुअण करे सवे पोहरेत बेरोज़गार थी विया आहिनि, जंहिं सबबि संदन बचा बुकूं काटण ते मजबूर आहिनि। पोहरेतन जो चवणु हो त कोयले जी खाणियुनि में सेफ्टी रूल्स यकीनी बणाए मज़दूरनि खे पोहरियो करण ॾिनो वञे, जीअं संदन ज़िंदगी बहाल थी सघे। सागर में हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जे योम शहादत जे ॾिहाड़े ते जमायत अहले सुन्नत उलमाए देवबंद ऐं ॿियनि मज़हबी जमायतनि पारां रैली कढी ख़राज तहसीन पेश कयो वियो। रैली ईदगाह खां MA जिना रोड तां थींदे प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते अॻवाननि चयो त पहिरें मुहर्रम ते आम मोकल कई वञे। हज़रत उमर फारूक जी शहादत इस्लाम जी बका आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त पहिरें मुहर्रम ते आम मोकल कई वञे। बेपासी टंडे मोहम्मद खान में भी हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जी शहादत वाले ॾिहाड़े जे हवाले सां टंडो साईंदाद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे पीर आगा सरहंदी चयो त हजरत उमर फारूक इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम जिदोजहद कई। उन मौक़े ते मौलाना सरफराज कुरैशी चयो त हजरत उमर फारूक जी ज़िंदगी इंसान लाइ हिकु रोशनी जो मिसाल आहे। कंडियारो में चौमासी जे वसकारो बाद स्कूल जी छित जा चापड़ किरण लगा। मींहुं बाद गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जी छित जा चापड़ किरी पिया, जंहिं जे नतीजे में स्कूल जा 24 क्लासरूम मुतासिर थिया आहिनि। शहरी मौजी बरसात सबब थियल नुक़सान सां तालीमी सरगर्मियूं मुतासिर थियण जो ख़दशो आहे। ॻोठाणनि आला इख्तियारियुनि खे अपील कई त स्कूल जो मरम्मती कमु जल्द कराए ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। कोड़ी में डॉक्टर कॉलोनी जा सरकारी क्वार्टरनि जो मरम्मती कमु न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अस्पताल जे हिकु मुलाज़िम नियाज़ हुसैन उनर जी क्वार्टर जी छित जा चापड़ किरी पिया। क्वार्टर मालिक ताईंदे चयो त चौमासी बरसातनि बैदि ज़मूहाल क्वार्टर जी छित जा चापड़ किरण लॻा आहिनि। हुन सिहत खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त क्वार्टर जो मरम्मती कमु कराए ॾिनो वञे। मोहब्बतेरो में 3 महीना अॻु ओताक जे कमरे में बाहि लॻण सबबि फौतियुनि जे केस दाख़िल कयो वियो। 3 महीना अॻु मुबैना तौर क़तल थियल ॿिनि ॼणनि फयाज़ ऐं अकरम राजपूत जे भाउ रियाज़ राजपूत जी फरियाद ते लाइन सुप्रीडेंट अयूब उजण ऐं ॿिनि अणॼातल मथां केस दाख़िल कयो वियो हो। फरियादी केस में ॼाणायो वियो आहे त ओताक भरिसां बिजली जे थंभे मां कचूं तारूं लॻल हुयूं, जंहिं मां बाहि लॻण सबबि फयाज़ ऐं अज़ीज़ अकरम सड़ी फौत थी विया हुआ।
दादू वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी मारिजी वियो, 2 ॾोहारी फरार थी विया। बी सेक्शन थाणे जद शेख दड़ो लिंक रोड ते पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो, जंहिं जे नतीजे में एक ॾोहारी मारिजी वियो, 2 जवाबदार फरार थी विया। पुलिस मूजिब मुक़ाबले दौरान फायरिंग जी ॾेवट में एक ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त 2 ॾोहारी फरार थी विया। टोकरी वेझो मामूली ॻाल्हि तां 2 धुरियुनि में झेड़े सबब 1 ॼणो फोत, 6 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। बाईपास वटि मौर्या ऐं चांडिया बिरादरी में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब निज़ामुद्दीन जतो ई ज़ख़्मी थी पियो। झेड़े बैदि इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो।